अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊँ आहियां गुलाम शबीर कल्लोड़ो ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो पंहिंजे मनपसंद यूट्यूब चैनल शबीर क्रिएटिव। तो दोस्तों अॼोकी वीडियो में असां इहो सिखंदासीं त असां पंहिंजे ख़राब मेमोरी कार्ड खे रिपेयर कीअं करे सघूं था। तो दोस्तों उन खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजो चैनल सब्सक्राइब न आहे कयो त सभ खां पहिरियां असांजो यूट्यूब चैनल सब्सक्राइब कयो ऐं गॾु में बेल आइकन वारे ऑप्शन खे क्लिक कयो जीअं हर ईंदड़ वीडियो जो नोटिफिकेशन तव्हांखे मिली सघे। तो दोस्तों असांजो चैनल विज़िट कयो। जेकॾहिं असांजा वीडियो तव्हांखे पसंदि आहिनि त असांजो चैनल सब्सक्राइब कयो, न त को मतिलबु न आहे। असांजो मेमोरी कार्ड आहे हिनखे असां सेट करण जी कोशिशि कंदासीं। दोस्तों ख़्यालु कजो जेको टुटल मेमोरी कार्ड या भगल मेमोरी कार्ड हूंदो आहे उहो कॾहिं बि सेट न आहे थींदो। मेमोरी कार्ड कंहिंखे बि रिपेयर करण खां पहिरियां उनखे चारई तरफ़ ॾिसो त किथां भगल या टुटल त न आहे, छो जो टुटल या भगल मेमोरी कार्ड कॾहिं सेट न आहे थींदो। छो मूं वटि तक़रीबन 25-30 जे क़रीब मेमोरी कार्ड पिया आहिनि, उहे भगल आहिनि। असां तव्हांखे मेमोरी कार्ड खे सेट करण जा 3 तरीक़ा ॾिसींदासीं, जेके करण सां तव्हांजो मेमोरी कार्ड सेट थी सघे थो। असां वटि हीट गन बि आहे, असां वटि मिटीअ जो पथर बि आहे। 3 तरीक़नि सां असां तव्हांखे ॿुधाईंदासीं त तव्हां पंहिंजो मेमोरी कार्ड कीअं रिपेयर करे सघो था। पथर आहे असां वटि, असां तव्हांखे ॿुधाईंदासीं तव्हां कीअं पंहिंजो मेमोरी कार्ड सेट करे सघो था। हे मेमोरी कार्ड आहे, हिन जे पिनुनि ते जेका मिटी हूंदी आहे हुनखे असां खिसकाईंदासीं। मिटी या कारां लॻल हूंदी आहे, कारा तिलक हूंदा आहिनि पिनुनि ते, ख़ासि करे तव्हां ॾिसंदा हूंदव। पिनुनि जो पथर सां साफ़ु कंदासीं असां, पथर सां या मिटी जेका आई असांजे साम्हूं। मां त हींअर इस्तेमालु इहो पथर पियो कयां, असां तव्हांखे ॾेखारींदासीं मोबाइल जे साम्हूं करे। हे ॾिसो, हे हिनखे असां खिसकाईंदासीं हिननि पिनुनि खे। हे ॾिसी रहिया आहियो तव्हां, हे ॾिसो हे कारी मिटी तव्हांखे नज़र अची रही हूंदी कारी पिनुनि ते। हिनखे असां खिसकाईंदासीं ऐं असां हिन जी मिटी साफ़ु कंदासीं। उन खां बाद में असां पीसी में लॻाईंदासीं। त दोस्तों मोबाइल में न लॻाइजो, सभ खां पहिरियां पीसी में लॻाइजो। हिनखे साफ़ु कंदासीं असां। दोस्तों ब्लेड जो इस्तेमालु कॾहिं बि मेमोरी कार्ड खे साफ़ु करण जे लाइ न कजो, छो जो ब्लेड सां हिन जूं जेके पिनूं हूंदियूं आहिनि उहे सफ़ा नाज़ुक हूंदियूं आहिनि। थनूं तारूं जेके वायरिंग थियल हूंदी आहे कार्ड में उहे नाज़ुक हूंदियूं आहिनि, ऐं ब्लेड जे इस्तेमाल सां उहे ख़राबु थी सघनि थियूं। बाक़ी हा, पथर जो इस्तेमालु तव्हां करे सघो था, पथर या मिटी या पकी अहिड़ी शइ जंहिंसां इहे जेका कार या उहा लही वञे। इन तरीक़े सां असां लाइ केतिरा ई मेमोरी कार्ड सेट कया आहिनि। इन तरीक़े सां तव्हां पंहिंजे मेमोरी कार्ड खे रिपेयर करे सघो था। हे ॾिसी रहिया आहियो, असां हिन जी मिटी साफ़ु करे छॾी आहे ऐं असां सभ खां पहिरियां हिनखे लॻाईंदासीं पीसी में लॻाईंदासीं। मोबाइल में कॾहिं बि न लॻाइजो। पहिरियां साफ़ु करण खां पोइ असां हिनखे पीसी में लॻाईंदासीं। पीसी में हे शो कंदो फॉर्मेट मेमोरी कार्ड करण सां तव्हां हुनखे सभ खां पहिरियां फॉर्मेट कंदो ऐं उन खां पोइ जेको आहे सो असांजो कार्ड सही थींदो। ऐं ॿियो तरीक़ो इहो आहे, तव्हां हिनखे कंहिं बि शइ ते रखी करे हीट गन जी जेको आहे सो थोरी गरम हवा ॾींदव। चौधारी चारई तरफ़, हिकु जॻह ते न जलिजो, चारई तरफ़ हिनखे गरम हवा ॾेई ऐं असां हिनखे घड़ी खनि रखंदासीं ठहण जे लाइ। जीअं थधो थिए मेमोरी कार्ड, थधे थियण खां बाद में असां जेको आहे सो पंहिंजे पीसी में लॻाईंदासीं। पीसी में असांखे हे ॾसींदो त फॉर्मेट, असां फॉर्मेट ते क्लिक कंदासीं। उन खां बाद में असांजो कार्ड सेट थी वेंदो। दोस्तों हिन तरीक़नि सां मां तव्हांखे ॿुधाए रहियो आहियां त मां अलाए केतिरा मेमोरी कार्ड सेट कया आहिनि। तो दोस्तों टियों तरीक़ो आहे कमांड जे ज़रिए। तो दोस्तों कमांड जा 3 तरीक़ेकार हूंदा आहिनि, जेके 3 तरीक़ेकार मां मुकमिल अञा न आहियां सिखी सघियो। कुझु तरीक़ेकार सिखियो आहियां, जेकॾहिं उहे मां 3 तरीक़ेकार कोशिशि कंदुसि सिखी वठां ऐं 4 तरीक़ेकार
कमांड ज़रिए जेको PC ते थींदो आहे, कंप्यूटर ते थींदो आहे, उन जे ज़रिए मां तव्हां सां शेयर कंदुसि। जीअं उन तरीक़े सां बि तव्हां पंहिंजे मेमोरी कार्ड खे सेट करे सघो था। उमेद आहे त तव्हांखे असांजो ही वीडियो पसंदि आयो हूंदो। त जेकॾहिं असांजे वीडियो ते तव्हांखे पसंदि आयो आहे त असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो, बेल आइकन वारे ऑप्शन खे क्लिक कयो, जीअं हर ईंदड़ वीडियो जो नोटिफिकेशन तव्हांखे मिली सघे। त दोस्तो मिलूं था ईंदड़ बहितरीन वीडियो में इंशाअल्लाह। सदाईं गॾु।